मातली जे डिग्री बॉयज़ कॉलेज में एहसास कफ़ालत सेंटर तां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि में कटौती कंदे हिकु डिवाइस होल्डर ऐं हिकु एजेंट खे गिरफ़्तार कयो वियो। एसएस न्यूज़ जी रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिब डिग्री कॉलेज मातली में एहसास कफ़ालत सेंटर तां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में ग़रीब औरतुनि खे मिलंदड़ क़िस्त जे पैसनि मां फ़ी कार्ड ते 2000 रुपया कटौती कंदड़ डिवाइस होल्डर शकील अहमद कंबो ऐं हिकु औरत एजेंट आंशु कूली खे मातली पुलिस गिरफ़्तार करे वरितो। ॿिन्ही गिरफ़्तार थियलनि खां हिकु अदद डिवाइस शनाख़्ती कार्ड ऐं 7000 रुपया हथ करे मथनि केस दाख़िल करे छॾियो आहे। भिरिया रोड में नींगर बिजलीअ जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिब भिरिया रोड जे वार्ड नंबर 2 यासीन कॉलोनीअ जे रहवासी पोरियत शहजाद चौहान जो 12 वरहनि जो मासूम नींगर सुफ़ियान चौहान रेलवे मस्जिद भरिसां बिजली जी दुकान ते वियो। उते ओचितो बिजलीअ जो करंट लॻण सबबि थॾे ते ई फ़ौत थी वियो। ॿिए पासे फ़ौती नींगर जे घर में कोहराम मतल आहे। शहदादकोट में ज़हरा अकेडमी पारां क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान जे हिदायतुनि ते ॿोॾि मुतासिरनि में मंझंदि जी मानीअ जा शापर बैग विरहाया विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर घमर ख़ान बिरोही मूजिब शहदादकोट शहर जे आसपास जे मुख़्तलिफ़ रोडनि ते खुलियल आसमान हेठि वेठल 500 खां वधीक ॿोॾि मुतासिरनि में ज़हरा अकेडमी पारां मंझंदि जी मानीअ जा शापर बैग विरहाया विया। उन मौक़े ते ज़हरा अकेडमीअ जे अॻवाननि सैयद ग़ुलाम सरवर नकवी, डॉक्टर मोहम्मद शरीफ भट्टी, ज़ुल्फ़कार मीरजत, ख़ादिम हुसैन भट्टी, राजा रहमान भुट्टो, आशिक़ नवाज़ मंगी ऐं ॿियनि चयो आहे त अकेडमीअ जो मक़सदु हिन ॾुखे वक़्त में ॿोॾि मुतासिरनि जी मदद करणु आहे। सुरंदीअ वारनि खे अॻियां अचणु घुरिजे। सखर जे कुरैशी ॻोठ वारे इलाइक़े में नेकाल जे गंदे पाणी स्कूलनि, इस्पतालुनि, घरनि ऐं रस्तनि खे ॿोड़े छॾियो। रहवासी आज़ार में मुब्तला थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गफ़ूर शेख मूजिब कुरैशी ॻोठ जे रहवासियुनि ईदन जागीरानी, मौलाना हक नवाज़ हैदरी, ग़ुलाम अकबर बहराणी ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे सहाफ़ियुनि नारो दाहियो आहे त बरसाति ऐं ॿोॾि वारी सूरतहाल सबबि अॻु ई परेशान आहियूं। वेतर सनअती इलाइक़े समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गंदो पाणी छोड़ कयो वियो आहे, जंहिं सबबि असीं ॾुखियनि हालतुनि मां गुज़री रहिया आहियूं। हुननि आला अख़्तियारुनि खां मुतालबो कयो आहे त संदन जाइज़ मसइला हल करे खेनि रिलीफ फ़राहम कयो वञे। सेवण वेझो लकी शाह सदर में बाअसर वॾेरे ऐं पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां सख़्त एहतजाज करे नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार जोखियो मूजिब सेवण वेझो लकी शाह सदर जे ॻोठ रहीम बख़्श महर जे रहवासियुनि वॾेरे दोस्त मोहम्मद महर ऐं एसएचओ थेबाट करीम बख़्श खोखर जे नाजाइज़ुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि अब्दुल सत्तार महर, मोहम्मद ख़ान महर, अब्दुल जब्बार महर, अली रज़ा महर, ग़ुलाम अब्बास महर ऐं ॿियनि चयो आहे त वॾेरो दोस्त मोहम्मद इरशाद महर, नबन महर, यासीन महर ऐं ॿिया संदन घरनि ते नाजाइज़ कब्ज़ो करणु चाहिनि था, जिन जी पुठ भराई एसएचओ थेबाट करे रहियो आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां सिंध जे वॾे वज़ीर, आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी जामशोरो खां वॾेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। जाती वेझो तड़ ख्वाजा ॻोठ जे रहवासी हारियुनि मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत बाअसरनि ख़िलाफ़ जाती थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर महताब शाह मूजिब ॻोठ तड़ ख्वाजा जे रहवासियुनि मामू मला, मरियान मला, कज़बानू मला, उर्स मला ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन्हनि चयो आहे त बाअसर ज़मींदार जे छाड़तनि असां ते हमिलो करे तशदुद करे कपिड़ा लीणू करे छॾिया आहिनि। बाअसर ॻोठ ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि जो चवणु हो त बाअसर खेनि गुज़र करणु नथो ॾिए। बाअसर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ठारूशाह भरिसां ॻोठ कंडो सोलंगी तोड़ी आसपास जे ॻोठनि मां पाणी नेकाल न थियण सबबि केतिरनि ई ॻोठनि जा घर ड्रही पट थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह ॾिनो सोलंगी मूजिब ॻोठाणनि जे ज़िले इंतज़ामिया तोड़ी चूंडियल नुमाइंदनि का बि मदद न कई, जंहिं सबबि ॻोठ जा रहवासी बेयारो मददगार बणियल आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त ॻोठ मां पाणी नेकाल कराए खेनि रहण लाइ छित जो बंदोबस्तु करे मदद कई वञे। सॻियूं भरिसां ॻोठ ख़िज़र ख़ान मंगणेजो में मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुहर्रम ख़ान मंगणेजो मूजिब इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियत वॾेरे ताज मोहम्मद मंगणेजो, वॾे मुंशी दरिया ख़ान मंगणेजो जी कोशिश सां पीपी अॻवान ज़वार अली गुलज़रदारीअ जी सहकार सां
DHO खैरपुर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंगी ऐं THO सोबोदेरो डॉक्टर अब्दुल रहमान वेमर जे हुक्म ते RHC हिंगोर जा तरफ़ां डॉक्टर रफ़ीक अहमद सुमरो जी निगरानीअ में हिकु ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि सां डॉक्टर रफ़ीक अहमद सुमरो ॻाल्हाईंदे चयो आहे त मलेरिया, एलर्जी समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला सवें मरीज़नि जो चेकअप करे इलाजु ॾिनो वियो आहे। पाकिस्तान मिनाटी इतिहाद हैदराबाद पारां बरसातुनि ऐं ॿोॾि वारी सूरत-हाल में पाक फ़ौज जे जवाननि तरफ़ां मुतासिर जे इमदादी कारवाइन में सभ खां अॻु भरो रहण ते पाक फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ प्रेस क्लब साम्हूं रैली कढी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब रैलीअ जी अॻवानी रमेश कुमार ठाकुर, विजय सारसर, राजा महादेव, श्याम कुमार वाल्मीकि, अमीर श्री ठाकुर ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैलीअ में शरीक समें माण्हुनि पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाक फ़ौज कदम वधायो, असां अव्हां सां गॾु आहियूं, ISI ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी रहिया हुआ। टंडोजाम में राजपूत सुप्रीम काउंसिल इंटरनेशनल पारां ॿोॾि मुतासिरनि में राशन विरहायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर करीमदाद थहीम मूजिब राजपूत सुप्रीम काउंसिल जे सदर राव वहीद जे हिदायतुनि ते इलाइक़नि में मुतासिरनि जी मदद कई वई। राजपूत सुप्रीम काउंसिल जे अॻवाननि पारां टंडोजाम मीरपुर ख़ासि रोड ते वेठल ग़रीबनि में राशन ऐं ॿियो सामान तक़सीम कयो वियो। तहरीक इंसाफ़ मटियारी ॼाम शोरो ऐं हैदराबाद पारां PTI जे मरकज़ी अॻवान ऐं सिंध असेंबलीअ में मुख़ालिफ़ धुर जे सरबराह हलीम आदिल शेख ते कूड़ा केस दाख़िल थियण ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब लाला अवेस, जावेद खटक, जमशेद शेख, इमरान कुरैशी, मुमताज़ ऐं दीपक कुमार जी अॻवानीअ में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो आहे त सिंध जे हुक्मरान पार्टीअ पारां तहरीक इंसाफ़ जे मरकज़ी अॻवान हलीम आदिल शेख ते कूड़ा केस दाख़िल करे जेल मोकिलियो वियो आहे, पर हू कंहिं खां डिॼण वारा नाहिनि ऐं न ई वरी केरु उन्हनि खे झुकाए सघे थो। मातलीअ में अल्लाह वारे चौक ते दावत इस्लामी पारां ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी कैंप क़ाइमु कई वई। वॾे अंग में शहरियुनि पारां कैश ऐं सामान ॾिनो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब उन मौक़े ते हाफ़िज़ रिज़वान अतारी, शफ़ीक समूह अतारी, सरवर निज़ामाणी अतारी ऐं ॿियनि चयो आहे त सिंध में ॿोॾि सबबि वॾी तबाही आई आहे। माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। अहिड़े ॾुखे वक़्त में असां सभिनी ते फ़र्ज़ु थिए थो त मुतासिरनि जी पंहिंजी हैसियत आहर वाहिर करियूं। टंडो आदम जे वार्ड 6 में 10 ॾींहं खां बिजली न हुअण ख़िलाफ़ रहवासी सरापा एहतजाज। बाईपास ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब टंडे आदम जे वार्ड 6 में मुख़्तलिफ़ इलाइक़नि हसन कॉलोनी, न्यू सिटी, आयशा टाउन ऐं सईद कॉलोनीअ जे रहवासियुनि पारां बिजलीअ जो ट्रांसफार्म सड़ी वञण सबबि इलाइक़े में 10 ॾींहं खां बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ सांगड़ बाईपास वटि एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अनवर अब्बासी, शहबाज़ जान, ताज मोहम्मद मलिक, इमरान राजपूत ऐं ॿियनि चयो आहे त हिस्को अमलदार ट्रांसफार्म ठाराइण लाइ ॻरी रिश्वत पिया घुरनि। हुननि आला इख़्तियारुनि खां बिजलीअ जी बहालीअ जी घुर कई। मटियारी में PTLF अॻवान चयो आहे त स्कूल खुले महीनो थी वियो आहे, अञा ताईं प्राइमरी स्कूलनि में किताब न मिलिया आहिनि, जंहिं सबबि शागिर्दनि जी पढ़ाई मुतासिर थी रही आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासकेली मूजिब प्राइमरी टीचर एसोसिएशन जे अॻवान गुल मोहम्मद हमू पोठो, फयाज़ अहमद, जावेद अहमद शेख ऐं ॿियनि मटियारी मीडिया हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त DEO सेकेंडरी जो प्राइमरी उस्तादनि सां रवैयो इंतहाई ग़ैर मुनासिब आहे। उस्तादनि में ॿिटो मयार रखी उस्तादनि खे तक़सीम करण जी कोशिश करे रहियो आहे। उस्ताद अॻवाननि जो चवणु हुयो त DEO सेकेंडरी साइड जे प्राइमरी स्कूलनि में अञा ताईं दर्सी किताब न ॾिना आहिनि। तालीमी साल खे शुरू थिए महीनो थी वियो आहे, शागिर्दनि जी पढ़ाई मुतासिर थी रही आहे। अॻवाननि जो चवणु हो त DEO सेकेंडरी ऑफिस में वेही कोन थो, संदसि कारूं वार हिकु क्लार्क निज़ाम समूह ऐं माफ़िया हलाए रही आहे। DEO सेकेंडरीअ खे हिकु हफ़्ते जी मोहलत ॾियूं था, असांजा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में 7 सेप्टेम्बर खां एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।